नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे घोसपुर में ख़बर ॾींदा हलूं त हिकु ॾींहुं अॻु जमाल थाणे जी हद ॻोठ हाजी नोरदीन नंदवाणी में नंदवाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में वणनि जी वाढी ते थियल झेड़े में ज़ख़्मियुनि खे जमाल पुलिस पारां लेटर न ॾियण ऐं वाक़े जो केस न दाख़िल थियण ते मुतासिर ज़ख़्मियुनि जो करमपुर ऐं जमाल थाणे जी पुलिस ख़िलाफ़ 6 ज़ख़्मियुनि जो पुलिस एहलकार हेड कांस्टेबल साईं दाद नंदवाणी, सिकंदर हामिद नंदवाणी ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतजाज मुज़ाहिरो करे पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई है। मुज़ाहिरीन मीडिया आॾो दाईंदे चयो है त हिकु ॾींहुं अॻु अहमद अली नंदवाणी वारी धुर असांजी ज़मीन ते अची असांजे वणनि में वाढी करणु शुरू कई। असांजे रोकण ते संदुस असां मथां हमलो करे कुआड़ियुनि ऐं लठनि जा वार करे पुलिस एहलकार साईं दाद, सिकंदर, इलाही बख्श, हामिद अमानल्ला समेत 3 औरतुनि खे ज़ख़्मी करे विधो है, जेके सखर जी निजी अस्पताल में ज़ेरे इलाज आहिनि। मुखालिफ़ धुर खे बाअसर माण्हुनि जी पुठ भराई हासिल हुजण करे गरी रिश्वत वठण एवज़ जमाल पुलिस ऐं करमपुर थाणे जी पुलिस वाक़े जो केस दाख़िल न पई करे, जेका असां सां सरासरी नाइंसाफ़ी है। वधीक मुज़ाहिरीन एसएसपी कश्मीर अमजद अहमद शेख तोड़े डीआईजी लाड़काणे खां मुतालबो कयो त बिना कंहिं देर जे असांजे एहतजाज जो नोटिस वठी इंसाफ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।